बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन प्रोग्राम सुबह बहरान में आऊं या तव्हांजी मेज़बान पहिरीं बवान जी त नाज़रीन नयो साल जेको स्टार्ट थी चुको आहे उन जी सेलिब्रेशन प्रोग्राम सुबह बहरान में तव्हां ॾिसंदा अॼु बि वरी मुंहिंजो साथ ॾियण सां गॾु वेठा आहिनि राशिद शाह। अस्सलाम वालेकुम। कीअं तव्हां सभु उम्मीद कयां थो ठीकु ठाक हूंदा। सुबह मेरान में तमामु मोज़िज़ शख़्सियतनि खे भलीकार चऊं था ऐं तमामु सारी दुआ। हाँ बिल्कुलु करे सॼो राति एॾी सेलिब्रेशन हली आहे एॾी सभु सॼी दुनिया में एॾी तयारियूं थियूं सभिनि खे जेको वेलकम कयो आहे 21 खे जेको आहे वेलकम कयो भरपूर तरीक़े सां। तव्हांजी कीअं रही सेलिब्रेशन? तमामु ज़बरदस्त ऐं नओं साल आहे। रब ताला खां इहे ई दुआऊं त अलाह ताला हिन में खोड़ सारी रहमतुनि सां असांखे नवाज़े ऐं हिन मुसीबतुनि जी जेके वबाऊं हलनि पियूं इहे दूर थियनि ऐं तमामु ख़ुशियूं ऐं मोहबतूं असांजी ज़िंदगी में अचनि। इंशाअल्लाह ज़रूर ईअं ई थींदो जेको उम्मीद ते दुनिया क़ाइमु आहे। इन्ही प्रोग्राम सां ताबन कयो आहे जपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे ऐं टपाल मेज़बान जे ताबन सां असांजे प्रोग्राम सुबह मेरान में दाबो से चला देते अदा सजाद कयूं भलीकार कंदमि भलीकार जे सजाद कीअं आहियो तव्हांखे बि नयो साल वधि में घणो मुबारक हुजे ऐं ख़ासि तौर ते एॾी बहितरीन टपाल मेज़बान जी चांहि जेको कड़क चांहि हुजे अॼु कड़क चांहि हुजे बिल्कुलु ऐं जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो जेको आहे तॾहिं हिकु जेको टपाल मेज़बान ऐं असांजो साथ आहे नए साल जी ताज़गी जेको आहे पहिरियों जेको आहे नए साल जो पहिरियों कप टपाल मेज़बान आज़ादी वारी ख़ुशबू ईंदी आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा उन्हनि सां गॾु ख़ुशबू जॾहिं नए साल में जेके सुबह मेरान में जेके महिमान उहे आहिनि जंहिंजो असां ख़ुशी सां दिलि सां इज़हार करे सघूं दुनिया दीवानी हूंदी आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु त पोइ हलूं पंहिंजे महिमान खे जेको भलीकार कयूं ऐं असां जेके ख़ुशि सिंध जा नंढे हूंदे खां वठी जेको आहे हुनजो कैसेट ॿुधासीं या कैस्ट कंदासीं या ऐं काफ़ी दफ़ा जॾहिं नंढे हूंदे हुनजो काफ़ी सारा गीत टेलीविज़न ते ॿुधाया अॼु असांजे प्रोग्राम में उहे शामिल आहिनि। मूंखे इलाही ख़ुशी थी थिए जेको आहे सिंधी गीतनि जा शहनशाह शमल मीरानी साहिबु तव्हांखे भलीकार कीअं आहियो ठीकु आहियो ऐं नए साल जो तव्हांखे वधि मुबारक हुजनि। महिरबानियूं ख़ैर मुबारक तव्हांखे बि नए साल जी ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक। अच्छा मुबारक सां गॾो गॾु हैप्पी बर्थडे बि तव्हांखे हुजे तव्हांजो अॼु जनम ॾींहुं आहे। हीअ सभु रंग जेके तव्हां सॼियल आहिनि तव्हांजी थोरी बर्थडे जी सेलिब्रेशन जे वजह खां बि आहिनि त ॾिसो पोइ लिखियल बि आहे हैप्पी बर्थडे अॼु ख़ुशी जी राति आहे मुंहिंजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे ख़ुशी जो ॾींहुं आहे माशाअल्लाह ऐं ख़ुशी जो ॾींहुं आहे। वरी तव्हां सभई प्यारा अॼु मूंसां गॾु जेकी असांजी वरी प्यारी आर्टिस्ट उन्हनि खे ज़रूरु कंदमि बिल्कुलु बिल्कुलु इहो मौक़ो जेको आहे खणणु चाहींदमि। भला भला तव्हां ई अनाउंस कयोसि भला तव्हां चओ पिया त तव्हां ई अनाउंस कयो। असांजी तमामु प्यारी फनकारा मैडम दीवा सर मूंसां गॾु मौजूदु आहे अॼु ख़ासि करे असांजे प्यारे दोस्त मुर्तज़ा मजबूर साहिबु हिते प्रोग्राम रखियो त तव्हांजी बाबा सालगिरह अॼु हिते सेलिब्रेशन थींदी हिते था मल्हायूं मज़ो ठीकु आहे बिस्मिल्लाह। वाह ज़बरदस्त बिल्कुलु त दीपा सर खे असां बि जेको वेलकम कंदासीं ऐं तव्हांखे नयो नयो जेके आहिनि तव्हांखे नयो साल जी मुबारकूं हुजनि। महिरबानियूं ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मूंखे तव्हां सॾाईंदा आहियो हिते ऐं मान इज़त बख़्शंदा आहियो ऐं मां सभिनी खे नए साल जूं मुबारकूं ॾींदसि ऐं रबुल इज़त खां इहा दुआ आहे त जीअं 2020 असांजे लाइ मुसीबतनि जो गुज़रियो 2021 असां सभिनी जे लाइ ख़ुशियुनि जो इंशाअल्लाह आमीन आमीन बिल्कुलु दुआ कंदासीं दुआ करण सां काफ़ी मुसीबतूं आफ़तूं टली वेंदियूं ऐं जीअं त असांजा चोथा गेस्ट आहिनि उन्हनि खे बि मूंखे वेलकम कंदे इलाही ख़ुशी थींदी ऐं सिंध जा बहितरीन आर्टिस्ट आहिनि सीनियर आर्टिस्ट आहिनि ऐं भिटाई आर्ट काउंसिल जा जेके आहिनि अबू अॻवान आहिनि ऐं मूंखे इलाही सुठी थींदी ख़ुशी थींदी आहे उन्हनि खे जॾहिं बि हर नए चैनल सां जेको आहे एक्ट कंदे परफॉर्मेंस कंदे ऐं ख़ासि हुते डायरेक्शन में बि हुननि जी काफ़ी सुठो कमाल आहे त जीअं मूं अनाउंस कयो त कीअं न तव्हांखे सुञाणे वेंदो रफ़ीक ईसानी साहिबु तव्हांखे भलीकार ऐं नए साल जी तव्हांखे वधि वधि वाधायूं हुजनि। वॾी महिरबानी ऐं सच पुछो त अॼु इंतिहाई अहम ॾींहुं आहे 2021 जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं इहा उमेदु आहे त इनशा ताला अलाह साईं पंहिंजे करम ऐं फज़ल सां 2021 खे असां सभिनी लाइ बहितरी वारो ख़ुशहाली वारो बिल्कुलु ऐं हीअ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी उहा इनशा ताला हमेशह सुखनि जी वस्ती बणबी ऐं उन सां गॾु अॼु जो ॾींहुं यकीनन हिकिड़ो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं वरी इन जे करे बि आहे त अॼु असां सां सिंध जो सुहिणो कलाकार ऐं असांजे विच में मौजूदु आहे उन जी बर्थडे बि आहे त अॼु असां वटि न्यू ईयर जो पहिरियों ॾींहुं बि आहे त वरी हैप्पी बर्थडे बि मल्हाए रहिया आहियूं। सो अलहमदुल्ला असां सभई असांजे
इंतहाई मान वारे शहज़ादे आर्टिस्ट खे हैप्पी बर्थडे बि चऊं था बिल्कुलु ऐं हैप्पी बर्थडे टू यू सही हैप्पी माशाअल्लाह, बर्थडे टू यू ज़बरदस्त। जनम ॾींहुं ॿीहर जेको आहे हिननि खे मुबारक हुजे ऐं लेकिन हिन सां गॾोगॾु जेके आहिनि असां हिकिड़ा ॿिया आर्टिस्ट मौजूद आहिनि जेको हींअर उन्हनि डायरेक्शन जी दुनिया में पे कदम रखियो आहे लास्ट टाइम जॾहिं आयो त पंहिंजे डायरेक्शन जो एक्सपीरियंस ॿुधाइनि पिया त कहिड़ो रफ एंड टफ कंपेयर बि रहिया आहिनि ऐं शहरनि में हमेशह जेको आहे घोट बि थींदा हुआ त आउं चवणु चाहींदुमि तव्हां अनाउंस कयो भले उनखे हाँ बिल्कुलु असांजो प्यारो दोस्त असांजो प्यारो भाउ असां सां गॾु आहे हिन वक़्तु जेको तव्हां ॾिसी बि रहिया आहियो शहज़ोद ॾिठो कीअं आहियो छो महिरबानी तव्हांखे नए साल जी वाधायूं हुजनि ख़ैर मुबारक तव्हांखे बि नए साल जी मुबारक हुजनि अॼु मुंहिंजे लाइ सरप्राइज़ आहे अॼु जी मॉर्निंग नए साल जी सुबुह जी मॉर्निंग मुंहिंजे लाइ ॾाढो सरप्राइज़ आहे मूंखे मूंसां मजबूर साहिबु इनवाइट कयो त तव्हां गेस्ट थियो पर अॼु मूंसां मोस्ट सीनियर्स रफ़ीक ईसानी साहिबु ऐं अॼु स्पेशल मुंहिंजा मोस्ट सिंध जा शहनशाह साईं शमल अली मिराली साहिब खे हैप्पी बर्थडे चवंदासीं असां दीपा सहर बि असां सां गॾु आहे त मुंहिंजे लाइ वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे त मतिलबु मुंहिंजा मोस्ट सीनियर जेके सिंध जा लेजेंड्स अॼु हुन सां मॉर्निंग में आहे त मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे वाह ज़बरदस्त वरी ॻाल्हि त ॿुधो ॿियो सां गॾोगॾु असांजी सॼी हिन ख़ुशी खे असां सेलिब्रेट करण सां गॾोगॾु जेको म्यूज़िक जेको आहे वॾी वधीक हाँ बिल्कुलु ऐं म्यूज़िक में जेका आहिनि ख़ासि तौर ते मेहरान बैंड हिननि खे जेका क्या कंदासीं आनंद भाई कैसे हैं आप तव्हांखे नए साल जी मुबारक हुजनि कीअं ख़ुशि ठीकु आहियो जॾहिं सिंगर हुजनि कंपेयर हुजनि आर्टिस्ट हुजनि त म्यूज़िक जेको आहे इलाही सुठो लॻंदो आहे ख़ासि तौर ते लूण ख़ुशियुनि में। बिना मानी फिकी हूंदी आहे न ईअं ॻाइण बिना म्यूज़िक बि कोन लॻंदो आहे म्यूज़िक त बेस्ट हूंदो आहे न बिल्कुलु बिल्कुुल अच्छा शमन विहारी साहब कंपेयर बि रही चुको पाण कंपेयर बि माशाअल्लाह। बहितरीन त अच्छा उहो एक्सपीरियंस अच्छा सिंगिंग जो भला कंपेयर में केतिरो डिफरेंट आहे की छा ॻाल्हि कीअं पियो लॻे उनमें मूं त इहो नोट कयो मुंहिंजो हिकिड़ो तजुर्बो मां ॼाणे काफ़ी सारा कम कया आहिनि इहो छो मां हिनखे साइड कयां बहरहाल सुठो मूंखे सुठो लॻो ऐं सभिनि फ़नकारनि खे घुराइण जी हाणे तव्हां असांखे घुरायो आहे बिल्कुलु वरी जॾहिं मुंहिंजो प्रोग्राम इहो मुंहिंजो जॾहिं स्टार्ट कयोसीं त मूंखे ॼण फ़नकारनि सां मिलण जो मौक़ो घणो पियो मिले बिल्कुलु छो त मुंहिंजे ख़्याल में अदी बि आई मुंहिंजे प्रोग्राम में ॾाढो सुठो प्रोग्राम हलंदो हुयो ऐं मां आयसि अदा जे प्रोग्राम में ॾाढो इंजॉय कयो प्रोग्राम खे सुठो प्रोग्राम ॿी ॻाल्हि त आर्टिस्ट हिकिड़ी नफ़ीस तबियत जो मालिक हूंदो आहे ऐं घटि ॻाल्हाईंदड़ त माना सही चवां पई न बिल्कुलु बिल्कुलु त उनजे लाइ कंपेयरिंग करणु हिकिड़ो ॾुखियो मरहलो न हूंदो आहे बिल्कुलु मुंहिंजे लाइ छो त जेको कंपेयरिंग जेको करे थो उहे ॻाल्हाईंदड़ हुजे माण्हू रवानी सां जंहिंजी रवानगी हुजे मुंहिंजी त वरी ऐं ॻाए त तमामु मां रवानगी में वेंदो आहियां पर हीअं ॻाल्हाइण त मसलो अच्छा भला जीअं स्टार्ट थियो त माना नॉन स्टॉप ॾिसो न जीअं तव्हां स्टार्ट थिया हो त बसि किथे रुकावट अचे ई हा नथी बिल्कुलु बिल्कुलु असां अटकी था पऊं प्रैक्टिस थियल आहे न बिल्कुलु प्रैक्टिस सां ई सभु शयूं थींदियूं आहिनि अक्सर सो ज़िंदगी जो ॾिसो न इहो बि हिकिड़ो बस सभु जेके तव्हां करे कोशिश माण्हू ज़रूरी आहे माण्हू करणु खपे बिल्कुलु माना हर टैलेंट जेको आहे ख़ासि शोबीस सां रिलेटेड हर को फन हुजे अच्छा शमन साईं तव्हां पाण जे तव्हांजे पसंदि जो कहिड़ो कंपेयर ॾिठो जेको तव्हां मुतासिर थियो या कंपेयरिंग जे हवाले सां बि जेको कंपेयरिंग कया तव्हां सिंगर तूं ई हुयो तव्हां बहितरीन सिंगर तूं ऐं कंपेयरिंग भला कीअं इंस्पायर माना कंहिंखो थियो केरु तव्हांखे वणंदो कंपेयरिंग में जीअं नसीर मिर्ज़ा साहिबु थियो हिन तमामु सुठे हुनजी वॉइस क्वालिटी बिल्कुलु तमामु सुठी आहे बख़्शण मेहरानवी ॿई नाला मुंहिंजे ज़हन में बि हुया बिल्कुलु सही आहे इहे छा आहे त इन्हनि जो जेको ॻाल्हाइण जो स्टाइल आहे तमामु सुठो ऐं जेके साम्हूं उन्हनि खे ॿुधनि था उन्हनि खे मुतमिन था करे वञनि बिल्कुलु इहो वरी अलॻि हिकिड़ो शोबो आहे गायकी खां वठी करे ऐं हुननि जो आवाज़ ई कुदरती अहिड़ो सेट थियल आहे अञा हिकिड़ो असांजो दोस्त मुख़्तियार मलिक साहिबु उनजो बि मूंखे अंदाज़ ॾाढो वणंदो हुयो पोइ हिकु दफ़े ईअं थियो जो मां कंहिं दोस्तनि सां गॾु वेठो हुउसि त मुख़्तियार साहिब जी मूंखे फ़ोन आई हू चवनि पिया यार हीउ रेडियो थो ॻाल्हाए छा चवनि भई रेडियो थो ॻाल्हाए छा मां चयो भई दोस्त आहे मुख़्तियार मलिक साहिबु कंपेयरिंग कंदो उनजो बि ॾाढो सुठो आवाज़ ॻाल्हाइण में रेडियो में थोरो आवाज़ ठाहे ठाहे ॻाल्हाइबो सेटिंग अहिड़ी था करे छॾनि आवाज़ जी उनखे बरक़रार रखणो आहे जीअं असां हाणे ॻाल्हायूं था त कॾहिं लाउड ई ॻाल्हायूं था कॾहिं थोरो घटि था ॻाल्हायूं सही बिल्कुलु रेडियो कंपेयर तव्हांखे वधीक बिल्कुलु मां पाण 12 सालनि खां रेडियो में कमु कयो आहे ॾिसो न तव्हां लेवल में ॻाल्हायो था बिल्कुलु
मतलब छा चूड़ी जे अल्फाज़नि खे फिक्र जे में रखी करे यकीनन अच्छा 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 दीदी तव्हां ॿुधायो भला तव्हां कंपेयरिंग जो मौक़ो मिले त पोइ तव्हां भला कंपेयर कयो त भला तव्हांखे सिर्फ़ु इहा सिंगिंग जो शौक़ु आहे या वधीक कुझु एक्टिविटीज़ मां हमेशह कोशिश कंदी आहियां थोरी रिज़र्व रहंदी आहियां अच्छा। घणा कम जेके आहिनि मूंखां नथा पुॼनि पर अगरि मौक़ो मिलंदो आहे त करे वेंदी आहियां उहो मसइलो न आहे अच्छा मथो जॾहिं मथो पवंदी आहे मथां पवंदी आहे त पोइ निभाइणी थी पवे मूंखे ऑफर्स आयूं हुयूं कंपेयरिंग जे लाइ ऐं मुंहिंजो प्रोग्राम बि हिकिड़ो हलंदो हुयो हुन में मां कंपेयरिंग बि कई आहे सुठो तजुर्बो रहियो मुंहिंजो पर मां हमेशह इहे चाहींदी आहियां सिंगिंग में हुजां ठीकु आहे हिकिड़ी फील्ड आहे माण्हू हुन में हुजे सही माना अॼु असां 4 कंपेयर आहियूं बिल्कुलु अॼु असां 4 कंपेयर वेठा आहियूं बिल्कुलु हाणे असांजे लाइ अञा वधीक परेशानी थी वई अच्छा मोस्टली सिंगर्स तव्हां ॿई सिंगर्स वेठा त उन्हनि जी सुबुह मोस्टली जेके आहे कोन थींदी आहे उनजी शाम जो इहो जेको आहे न सुबुह न इहा ग़लति आहे मूंखे इहा ख़बर असीं आऊं पंहिंजी ॻाल्हि थी करियां अदा शमन जी त अलाए छा रूटीन आहे मां ॿुधंदसि हिन जे वाता पर मुंहिंजी रूटीन जेकी आहे उहे आहे 6-7 लेट मां लेट 8 बजे सुबुह जा जी माशाल्लाह जबरदस्त जॾहिं नमाज़ पढ़णी हूंदी आहे त 6 बजे 5:30 उथंदा आहियूं जॾहिं नमाज़ नथा पढ़ूं त पोइ 8 बजे 8:30 ईअं उथंदा आहियूं सही त पोइ भला उन्हनि खां पुछी वठो तव्हां मां अॼु हक़ीक़त हाणे ॿुधायां थो तक़रीबन सॉरी थोरो मुंहिंजी राति रिकॉर्डिंग गले में क्रैश थी अचे ख़ैर सो मूंखे हैदराबाद में 2 महीना थी विया आहिनि मां हिते ई आहियां अच्छा त हिते बिल्कुलु मुंहिंजी जेकी रूटीन चेंज थी वई आहे बाक़ी कराची में हूंदुसि सॼी राति जागी जागी पोइ निमाज़ पढ़ी सुम्ही रहंदो हुउसि वरी सॼो ॾींहुं सुम्हियो पियो हूंदुसि बिल्कुलु सॼी राति जागदासीं पर हिते वरी माहौल चेंज थियो आहे बिल्कुलु हिते तक़रीबन असां 12-1 बजे सुम्ही था रहूं सुबुह जो थी था वञूं अच्छा बहितरीन रूटीन तव्हांखे इहा ई लॻी ई हूंदी लॻो न बिल्कुलु। इहो लेट तमामु नाइट सुठो जेको लॻो उन लेट नाइट सुम्हण सां तव्हांजो दिमाग़ बि कमु न कंदो हक़ीक़त सुबुह सां तव्हां उथंदो तव्हां फ्रेश बि न हूंदो मूं सां त ईअं थींदो आहे जॾहिं लेट नाइट सुम्हंदी आहियां सॼो ॾींहुं दिमाग़ कमु नथो करे हक़ीक़त माण्हू टाइम सां सुम्ही पवे त सुबुह सां दिमाग़ फ्रेश थींदो सही पर जी जी इहो 20 सालनि जी ॻाल्हि थो ॿुधायां 20 साल मुंहिंजी इहा ई रूटीन रही हाणे हिन 2 महीननि में मां चेंज थी वियो आहियां माशाल्लाह 20 साल 2 महीननि में चए एॾी तब्दीली वरी जल्दी शोज़ हूंदा प्रोग्राम्स हूंदा उनजे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे लेट नाइट अचण पोइ कमु अहिड़ो हुया न ऐं रिकॉर्डिंग बि मुंहिंजी जॾहिं बि असांजी कंदा आहियूं त राति में ई कंदा आहियूं त सॼी राति असांजी ईअं गुज़री थी वञे या कंहिं शो में वञूं था बि सॼी राति गुज़री थी वञे बिल्कुलु अगरि 2-3 बजे फ्री थियूं था त वरी इहो सफ़र करे पोइ सुम्हंदे मतलब काफी सुम्हंदे स्विंग करणो पवंदो आहे तॾहिं नी हाल से मूं त नहीं पुछो माना पर ज़िंदगी सफ़र का कंटिन्यू कंदासीं पर हिकिड़ो ब्रेक वठण पे लास्ट में या ब्रेक खां पोइ कंटिन्यू करूं इन ख़ुशियुनि खे अञा वधीक जेको आहे वधायूं था म्यूज़िक सां मौसीक़ी सां सुरीलनि साधन सां नाज़रीन हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे जेके थोरी देरि खां बाद जेको आहे अदा सजाद असांखे जेको टपाल मेज़बान जी चांहि एंजॉय कराईंदा नए साल में टपाल मेज़बान जो साथ बिल्कुलु असां कंटिन्यू आहिनि के लाइ ख़ुशी थी थिए टपाल मेज़बान सां जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को बि जेको हुयो हर घर में मज़ीद जेके वधीक पीअण जेकी चांहि उहा टपाल मेज़बान चांहि आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन किया टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे ऐं टपाल मेज़बान सां गॾोगॾु नई ख़ुशी जो तव्हांखे जेको नए साल जी जेको तव्हांखे वधि में वधि वाधायूं हुजनि जेके नयो साल असां हिकिड़ो गोल अगरि ठाहियूं अगरि हिकिड़ो टास्क ठाहियूं त चलो हफ़्ते जो महीने जो या साल जो यकीन कोन थींदो कॾहिं कॾहिं स्क्लैप्स थी वेंदा आहिनि त पॉज़िटिव रोल्स ठाहियूं त बाबा अॼु असांखे ही पॉज़िटिव टॉक्स करणा आहिनि पंहिंजा ज़िंदगी में ई अमल करणा आहिनि या ज़िंदगी में असांखे पंहिंजा लाइफ खे सुठा कंहिंसां सुठो ॻाल्हाइजे ऐं रवैया पंहिंजा सुठा कनि बहितरीन रवैया कजनि त इहा असांजी लाइफ में इलाही सुठी ॻाल्हि थींदी त नए साल जो आगाज़ असांखे पंहिंजो ईअं करणो बिल्कुलु एक्ज़ैक्टली पहिरियों कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा हुआ जेके डायरी ते लिखंदा हुया पंहिंजी ज़िंदगी जी जेका बि रूटीन हूंदी हुई जेको बि कमु कंदा हुया उहे लिखंदा हुया त असां हीउ कमु कयो अॼु असां हीउ कमु न कयो अहिड़े हिसाब सां असांखे बि थोरो ईअं करणु खपे पर उहे डायरी लुकाए बि रखंदा हा कोड बि हूंदो हुयो डायरी लुकाए बि रखंदा त कंहिंजे हथ अच्छा तव्हां नंढड़ो तालो नंबरनि ते कोड बि हूंदो कोड बि लिखी ॾींदा हुया अच्छा त तव्हां कॾहिं डायरी लिखी भला बि करे इहो थियो वक़्तु त तव्हां इहा डायरी लिखी तालो हयो सर खे टाइम ई न मिलंदो इहो कोन थी सघे तव्हां ॿुधायो तव्हां सघंदा मोबाइल न हुई डायरी लिखंदा हुआसीं
ऐं काफ़ी सारियूं डायरियूं अॼु बि मूं वटि मौजूदु आहिनि उहे लिखियल ऐं उहो कमाल हूंदो हो माण्हू पंहिंजूं यादगिरियूं लिखंदो हो सॼो साल गुज़री वेंदो उनखे साइड कंदो वरी ॿी खणंदो पर वरी बि जॾहिं उनखे पढ़ंदो हो स्टडी कंदो हो त ॾाढो मज़ो ईंदो यादूं ताज़ा थींदियूं हुयूं काफ़ी शयूं माना माण्हू नोट डेट टाइम वक़्त खुशबू रंग यकीनन अच्छा अगरि उहा डायरी कॾहिं तव्हांजे कंहिं दोस्त पढ़ी तव्हांखे ॿुधाई त मां तव्हांजी डायरीअ में ही पढ़ी सघे न ॾिसो न डायरी पर अहिड़ी यकीनन का माण्हू मूंखे नथो लॻे त कंहिं दोस्त सिक्योर पढ़ी। रखंदो आहे प्राइवेसी में रखंदो आहे यकीनन अच्छा तव्हांजो 2020 माना इहो साल कीअं गुज़रियो कीअं ॾिठो वञी सघियो गुज़रियल साल ही साल जेको गुज़रियल त सच ॿुधायांव त ॾाढो माना ॾुखियो साल हुयो हे सिर्फ़ु मुंहिंजे लाइ न पर इंसान पूरी इंसान ज़ात जे लाइ तमामु ही जेको साल हुयो न गोरो साल हो अलाए छा हुयो कॾहिं लॉकडाउन कॾहिं कहिड़ी अलाह माफ़ करे बहरहाल हिन साल में ईअं थियो हिकिड़ो फ़ाइदो ॾाढो मिलियो कहिड़ो ॿुधायांव थो हिन साल में जेके हिन 6 महीननि में या 7 महीननि में माना इबादत जो मौक़ो मिलियो हा बिल्कुलु सही हक़ीक़त में ॿुधायां छो त ॻाल्हियूं अहिड़ियूं पियूं साम्हूं नज़र अचनि टीवी ते न्यूज़ ॾिसूं पिया त कॾहिं कुझु थी वियो कॾहिं कुझु थी वियो त पोइ हिकिड़ो डपु जीअं ज़हन में ॻाल्हि अची वई त हिन में इहो ॼण फ़ाइदो मूंखे तमामु घणो थियो त मां निमाज़ जी तरफ़ माशाल्लाह बिल्कुलु अलहमदुल्ला मस्त ऐं इबादत जो मौक़ो मिलियो ईअं सम्झो छो त प्रोग्राम बि कोन आया ऐं वरी ॻाल्हियूं बि अहिड़ियूं पिया ॿुधूं त डपु पियो थिए पियो न हक़ीक़त आहे कॾहिं कहिड़ी ॻाल्हि कॾहिं कहिड़ी ॻाल्हि असां वटि त मूं वटि त जेके दोस्त अचनि पिया सभिनि जे मुंहं ते इहो चढ़ियल मार्क्स चढ़ियल मां या अल्लाह जंहिंखे ॾिसां पियो हक़ीक़त आहे सो इहो अलहमदुल्ला ॼण इहो मूंखे मौक़ो मिलियो अल्लाह साईं हर जहान जो ख़ैरु करे रब साईं पोइ इहो दुआऊं ज़िक्र मौला जो यकीनन उहो त हर वक़्तु पंहिंजी रूटीन में असांखे गुज़रे सुबुह जो आवाज़ अल्लाह साईं जे ज़िक्र क़ुर पाक जी तिलावत सां या को न को विर्द जेको आहे जेको हुजे पंहिंजी ज़बान ते हुजे त ख़ैर आफ़ियत सां सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे जी दीवा साहिबा तव्हांजो कीअं 2020 गुज़रियो छा ॿुधायां जेका ॻाल्हि अदा कई त सॼी ख़ल्क़ जे लाइ सॼी इंसान ज़ात जे लाइ ही साल तमामु गरो हुयो बाक़ी मां एग्री कयां थी अदा जी ॻाल्हि खां बिल्कुलु माली हालातनि जे हवाले सां बि ख़ासि करे जेके फ़नकार असां आहियूं उन्हनि जे लाइ वॾो गरो हुयो आम माण्हुनि जे लाइ त वधीक तबाही हुई आम जेको ग़रीब इंसान आहे उन जे लाइ इलाही जेके वीचारा रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा जेके मज़दूर माण्हू रोज़गार करण वारा माण्हू ऐं ही पूरो साल पाण एतिरा प्रोग्राम न कयासीं जेके गुज़रियो आहे 2020 फ़नकारनि जे लाइ बि गरो हुयो ऐं जेके वीचारा आम आहिनि मज़दूरी करण वारा उन्हनि जे लाइ बि गरो हुयो पर उमेद कजे थी त अल्लाह साईं करे 2021 सभिनी जे लाइ सुठो साबित थिए इंशाअल्लाह अल्लाह कंदो ही साल सभिनि जे लाइ ख़ुशि उहे अदा जी ॻाल्हि अगरि कॾहिं लॉकडाउन कॾहिं ही कोरोना जो मसलो ॾाढो हर माण्हू डिस्टर्ब रहियो आहे हिन में हर माण्हू डिस्टर्ब चलो भला लॉकडाउन खे तोड़ियूं था नए साल जी जेको पहिरियों गीत पर असांजे माण्हुनि खे शाबाश आहे माण्हुनि हिमत न छॾी जी जी बिल्कुलु बिल्कुलु फेस कयो सही था चओ फेस कयो इहे ई जेको हर हालात में ईंदड़ जेको इंसान आहे त यकीनन स्ट्रगल करणो जी महिनत फेस त करणो आहे जेकी बि आफ़त अचे सुबुह खे बिल्कुलु फ्रेश कयो साईं सुबुह मई फ्रेश हूंदी आहे डेली पर बिल्कुलु लेजेंड आहिनि असां सां गॾु बिल्कुलु बिल्कुलु त पोइ हलूं था शमी मीनारी साहिब त हुननि जो पहिरियों जेको प्रोग्राम सभु में असांजो पहिरियों गीत पहिरियों साल जो ॿुधो पोइ अदी दीपा खां बि ज़रूरु गीत ॿुधासीं त हलूं था शमी मीनारी साहिब जी पर्दा करी खो
खे कपड़े में बंद करना एडी बिना हक तू अंध करना सूह खे कपड़े में बंद करना एडी बिना हक तू अंध करना तू अंध करना छो आशिक मारी थो आज़ार में छो पर्दा करी थो पिरी प्यार में दर्शन तू है जो आहे जरूरी समझो फिरी मोदी मजबूरी दर्शन तू है जो आहे जरूरी समझो फिरी मोदी मजबूरी हाँ मजबूरी छो गुम थो रही विचार में छो पर्दा करी थो पिरी प्यार में मन ठारा डाहाणी जो प्यार आई ये न कदो के सोहड़ल साई मन ठारा डाहाणी जो प्यार आई ये न कदो के सोहड़ल साई सोहड़ल साई छो पोइते हटी थो इकरार में छो पर्दा करी थो पिरी प्यार में दिल जो करार दिल जो करार साईं तुझे दीदार में छो पर्दा करी थो पिरी प्यार में दिल जो करार दिल जो करार साईं तुझे दीदार में छो पर्दा करी थो पिरी प्यार में वाह वाह जबरदस्त 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 इलाही खूबसूरत आहिनि। नए साल जा नवा रंग एॾा सुनहरा इलाही खूबसूरत कीअं लॻो तव्हांखे ॿुधायो? ॾाढो ज़बरदस्त मूड फ्रेश फ्रेश थी वियो पर एॾी सॼे गाने में कंहिंजा अलॻि एक्सप्रेशन तव्हां ॾिठा? सभिनी जा ॾिठा। सभिनी जा तव्हां शेज़ूर जा ॾिठा? बिल्कुलु ॾिठा इशारा पियो करे पियो थो न छो पर्दा करी थो प्यार में शमन साहब जो फैन भी रहियो आहियां ऐं ॾाढो सर उहो कहिड़ो माण्हू आहे जेको शमन साहब जो fan थो हुजे?
अञा बि आहियूं हा, अञा बि तो आहियूं। ग्रामर ऐं सही कयो। तव्हां डायरी जी ॻाल्हि कई थे त डायरी मूं लिखी न हुई पर डायरी मूं मुंहिंजे वालिद साहब अच्छा, ये डायरी वारो सवाल याद हो डायरी मूं वालिद साहब जी चलो। पढ़ी त माशाल्लाह मुंहिंजो वालिद साहब शायर रही चुको आहे, हाणे न पियो करे, जान मोहम्मद जानन ॾे थो, त उन शायरी में माशाल्लाह सभई आर्टिस्ट आहिनि, शमन साहब न हुयो। अच्छा। आदि दीबा सर जा बि काफ़ी बाबा एल्बम कया आहिनि, जानन ॾे थो, त उहो बि मूंखे यादि हो, पर शमन साहब न हुयो। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त शमन साहब सां मुलाक़ात हुजे या हुनजो ऐं सॉन्ग डायरेक्शन में कया। हिकिड़ो मूं सॉन्ग डायरेक्शन में बि कयो हो शमन साहब जो, लेकिन इतफ़ाक़ असांजी मुलाक़ात कॾहिं न रही। तो अॼु कीअं थो लॻे अॼु भला करे? माशाल्लाह सां सुठी मुलाक़ात रही। लास्ट जेको असां कल्चर जो सॉन्ग कयो मुर्सा Culture song। मजबूर सां, उन में बि असांजी सुठी मुलाक़ात रही। माना महरान टीवी तव्हांखे ॿुधायो उन ते बिल्कुलु, कमाल हुनजी जनम थियो। बिल्कुलु मेहरान टीवी जा असीं थोराइता आहियूं, मुर्तज़ा मजबूर जा असां थोराइता आहियूं, जो असांखे शमन साहब सां मुलाक़ात कराई ऐं असांजी दिली ख़्वाहिश हिकिड़ी पूरी थी। वाह, ज़बरदस्त। अच्छा, जॾहिं का ख़्वाहिश पूरी थींदी आहे तव्हांखे भला कीअं फीलिंग थींदी आहे? कुझु अञा ॿी नई ख़्वाहिश चंड वेंदा भला? उहा इंसान आहे, बेईमान आहे। हिकिड़ी छो जो हिकिड़ी ख़्वाहिश पूरी थींदी आहे त वरी वधीक ॿी, थोरो पैसो ईंदो आहे चवंदो अञा घणो हुजे, अञा थोरो वधीक ईंदो अञा वधीक त अचे। ही त ग्रीडी आहे, ही त लालच आहे। इन में बि त इहो ई आहे, हिकिड़ी हीअ मुंहिंजी ख़्वाहिश पूरी थी आहे, अञा वधीक ॿी थिए। चलो ठीकु आहे। सही सही जी। शमन मीराली जो मुंहिंजी डायरी में नालो न हुयो, पर अॼु त बाबा दाख़िल करे छॾियो। अच्छा, ही स्पेशल है, अॼु त बाबा दाख़िल करे छॾियो। हाणे वञण सां ई जेको आहे ही जेको बि अॼु तव्हां मेमोरी कैप्चर्स कयो यकीनन हुन डायरी में तव्हां एड कंदा। त पर हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ जेका बाबा ख़ुशियूं आहिनि, पर बाबा ब्रेक वठण ते दिलि नथी चए, लेकिन ब्रेक वठण बि लाज़मी आहे, ज़रूरी आहे। ब्रेक खां पोइ जेको आहे ईंदासीं असांजी सिंध जी कोयल दीबा सहर खां हिकिड़ो गीत ॿुधंदासीं, कचहरियूं कंदासीं। इन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो बाल ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन प्रोग्राम से ताउन किया टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो बान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे है। ॿीहर सभिनी जेके असां ॾिसंदड़ खे जेको आहे नए साल जो लख लख वाधायूं हुजनि ऐं हुन सां गॾोगॾु शमीन मीराली साहिब खे जनम ॾींहं जी मुबारकूं हुजनि ऐं सां गॾु जंहिंजो बि इन मंथ में जेके जंहिंजे बि सालगिरह आहे उन्हनि खे बि जेके आहे गिफ्ट बि ॾियणु खपे। गिफ्ट उन्हनि खे बि मुबारक हुजे। अच्छा, जेके गिफ्ट ॾियण जी इलाही ख़ुशी हूंदी आहे, वठण जी ॾियण जी न, वठण जी जाम हूंदी आहे। अच्छा, जॾहिं ॿिए कंहिंजी बर्थडे ते वञे त पोइ उनखे ॾियण बि थींदो आहे? हा, दुआऊं ॾिजनि, गिफ्ट दुआ बि त गिफ्ट आहे। सही, ज़बरदस्त, इहा बि ॻाल्हि आहे। त बढ़िया। जी दीदी बा, तव्हां ॿुधायो तव्हांजे नए साल लाइ को टास्क वग़ैरह को प्लानिंग? ख़ासि त का बि प्लानिंग न आहे। नवां एल्बम ठाहिया आहिनि ऐं सोच ई आहे त ॿारनि जो फ्यूचर जेका ब्राइट थिए, ॿारनि जे लाइ सुठो थिए ऐं सॼी दुनिया जे लाइ सुठो थिए। ख़ासि मुंहिंजी का बि प्लानिंग न आहे, सिर्फ़ु इहे मुंहिंजा पंहिंजा एल्बम जेके ठाहिया आहिनि बसि उहे कया। ज़बरदस्त। पोइ भला हलूं था तव्हांजी जहिड़ी सुरीली आवाज़ आहे, जी चवंदा आहिनि त सिंध जी कोयल जेके असांजी दीबस आहे, त हलूं था उन्हनि खां ख़ूबसूरत गीत ॿुधूं था। बिल्कुलु बिल्कुलु जी। मुखे खोड़ माण्हुनि
जबरदस्त 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 इलाही ख़ूबसूरत आवाज़ शब राय साहब कीअं लॻो सिंध जी कोयल साईं दीबा सर जो आवाज़ जी आवाज़ ते छा चवण चाहींदा? तमामु दीवा सर जो एॾो सुठो आवाज़ आहे हक़ीक़त ॿुधायां काफ़ी सारा फ़नकार त ॻाइनि था
लेडीज़ में मां इहो ज़रूरु चवंदुमि त अदी जो आवाज़ तमामु बहितरीनु आवाज़ आहे। बिल्कुलु मुंहिंजे लाइ वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे जो अदा शमन मुंहिंजी साराह कई, हीअ मुंहिंजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे। थैंक यू, महिरबानी। बिल्कुलु बस जा एॾा सुरीला आवाज़ बि वेठा आहिनि त पोइ हिन में कहिड़ी कमी आहे, हे कॾहिं सुरीला आवाज़ त पोइ को कमी त हूंदी कोन। अच्छा विराज साहब, तव्हांजी भला बर्थडे जेकी आहे घर में सेलिब्रेट कंदा या दोस्तनि में, या उहो सुठो लॻंदो आहे? ऐं कोशिशि मां इहो कंदो आहियां त कंहिं दोस्तनि में बि थींदी आहे, पर घर में ज़्यादा घर में। अच्छा सादा घर ॿ थींदियूं हूंदियूं, घरदार दोस्तनि में दार। अच्छा रफ़ीक साहब, तव्हां ॿुधायो भला तव्हांजी जॾहिं जनम ॾींहुं ईंदो आहे त तव्हां किथे सेलिब्रेट करणु पसंदि कंदा आहियो? पंहिंजी बर्थडे फैमिली खां सवाइ कॾहिं बि न मल्हाई। अॼु ॾींहं ताईं मुंहिंजो रिकॉर्ड आहे। वाह, दिलि चाहींदी आहे, ज़बरदस्त। यकीनन ॿियनि दोस्तनि जी कंदा रहंदा आहियूं अक्सर बिटाई आर्ट्स काउंसिल जे प्लेटफॉर्म तां, पर आऊं केक सिर्फ़ पंहिंजी वाइफ ऐं ॿारनि सां। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हांखे अॼु मूंखे हिकिड़ी फील पई थिए, जी जी, नए साल जो अॼु पहिरियों ॾींहुं, ऐं उन में असां सभु गॾिजी सेलिब्रेट पिया कयूं। सिंध जा ॿ तमामु वॾा नाला, बिल्कुलु मौजूदा दौर जे मौसीक़ी जे हवाले सां ॿ वॾा कलाकार, जंहिंमें आउं ईअं चई सघां थो त हिकिड़ो रोशन सिज जेको असांजो भाउ शमन अली मीरानी साहिबु आहे, वॾी महिरबानी मीराली साहिबु, ऐं ॿियो 14 जो चंड, वाह वाह, उहा असांजी दीबा अदी दीबा साहिब। माशाल्लाह माशाल्लाह। सच पुछो त अॼु साल जो पहिरियों ॾींहुं ऐं हेॾा वॾा कलाकार सुबुह महिराण में वेही पहिरियों ॾींहुं सेलिब्रेट कनि पिया, जंहिं ॾींहं ते वरी शमन अली मीर अली साहिब जी बर्थडे बि आहे, त यकीनन ही हिकिड़ो पैगाम वञे पियो त अलाह कंदो त ही जेको साल इहो इंतहाई ख़ुशियुनि भरियो हूंदो, हर तरफ़ मुस्कुराहटूं, रौनकूं, कलाकार, फनकार, शाइर, अदीब, म्यूज़िक, थिएटर, ड्रामा, फिल्मूं, इन्हनि सभिनीनि जॾहिं इहो गुलदस्तो ठहंदो आहे न त ख़ुशियूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, इंटरटेनमेंट हूंदी आहे, त अलाह कंदो त ही साल असांजे लाइ खोड़ सारियूं ख़ुशियूं आणींदो, ख़ुशहाली आणींदो, तालीम जे मैदान में, सिहत जे मैदान में, कलाकारनि जे प्रमोशन जे सिलसिले में अलाह कंदो त बहितरी थिए इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा शमीर साहब, तव्हांखे पंहिंजी कोई अहिड़ी बर्थडे यादि आहे जेकी वधीक जंहिंमें तव्हांखे सेलिब्रेशन या ख़ुशी मिली हुजे? अगर मां सच तव्हांखे ॿुधायां, हाँ सच ॿुधाइजो, सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा। ॻाल्हि इहा आहे, ही मुंहिंजा हिकिड़ा अहिड़ा सुठा दोस्त आया, तक़रीबन 5 साल थिया आहिनि। पहिरियां मां एतिरो कुझु बि अहिड़ो कंहिंखे ॿुधाईंदो न हुउसि, बसि घर जो घर में जनम ॾींहुं। ऐं कुझु अहिड़ा सुठा दोस्त उन्हनि इहो माना हिकिड़ो आइडियो 4 दोस्त उन में मिली करे ऐं असां तव्हांखे सालगिरह तव्हांजी मल्हायूं ऐं तव्हांखे वाधायूं ॾियूं ऐं दुआऊं ॾियूं। छो त सालगिरह जो मक़सदु इहो ई आहे त हिकु त ख़ुशी जो ॾींहुं आहे, जनम ॾींहुं आहे, ऐं उन में दुआऊं इलाही सारियूं मिलनि। हक़ीक़त सो मुंहिंजी हाणे ॼण हिकिड़ी दुआऊं वठण जी दिलि चवे थी त तव्हां सभिनि खां दुआऊं वठां, जेको ईंदड़ वक़्तु जेको अचे थो उहो बि असांजे लाइ सुठो हुजे। हर इंसान खे हिक ॿिए जे लाइ दुआ करणु घुरिजे। यकीनन ख़बर न आहे त अलाह जी नज़र में हू कहिड़ो अहिड़ो बानो आहे जेको अलाह खे वधीक प्यारो हुजे। मुंहिंजी दुआ सां मुंहिंजी जेकी आहे जेकी ज़िंदगी आहे को बि मुश्किलातूं आहिनि उहे दूर थी वेंदियूं। अच्छा विराज साहब, अॼु तव्हांजी ख़ुशी बि आहे, तॾहिं आउं चाहींदमि त तव्हां अॼु ब्रेक वठो, बिल्कुलु अॼु तव्हां ब्रेक वठो। कंपेयरिंग मां ॾिसणु चाहींदमि, असां थोरो ॾिसणु था चाहियूं, थोरो सिखणु था चाहियूं। त नाज़रीन, हाणे वठूं था हिकिड़ो नंढड़ो ब्रेक, हिकिड़ो नंढड़ो ब्रेक, पर हिकिड़ो ब्रेक थी वियो, पर इन तावन खां टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रात में टपाल मेज़बान चाहे आहे, कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन ॿीहर जेको हिकु दफ़ा जेके नए साल जो सभु खे वाधायूं हुजनि नयो साल इलाही सुठो इलाही ख़ुशियुनि जहिड़ो हुजे ऐं हमेशह सुठो जीअं मूं चयो त पहिरियों बि पॉज़िटिव सोचो पॉज़िटिव रखो इन प्रोग्राम सां ताबुत कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्ता जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया ऐं असां सां गॾु हिकिड़ी ॿी जेकी गेस्ट जेके असां जेके नए हिकिड़ी असांखे जॉइन करे चुका ज्वाइन करे चुकी आहे नई साल जेके महान टेलीविजन ते असांजी नई मेज़बान बि आहे उनखे जेको असां वेलकम कंदासीं रमशा कुरैशी तव्हांखे भली का कीअं आहियो रमशा थैंक यू मां ठीकु आहियां तव्हां ॿुधायो कीअं बिल्कुलु ठीकु आहे तव्हांखे नए साल जी मुबारक हुजनि तव्हांखे ख़ैर मुबारक ऐं केतिरा ख़ुशि नसीब आहियो कंहिं सां गॾु एंट्री थी आहे जी तव्हां मूंखे ख़बर पई सर ऐं महिमान मां काफ़ी एक्साइटमेंट हुयमि ख़ुशी हुई त अॼु हिन शो जे ज़रिए मुलाक़ात थी ऐं तमामु घणी ख़ुशी थी मूंखे चलो सही आहे तव्हांखे बेस्ट ऑफ लक बि कंदासीं तव्हां जेको नई स्टार्ट जीअं थियो आहे साल जो आगाज़ उन पहिरियों जेको तव्हां जेको कंपेयरिंग बि कंदो त बेस्ट विशेस आहिनि तव्हांखे बि हर कंहिंखे बेस्ट विशेस ॾियणु घुरिजनि सही ॻाल्हि सुठी ॻाल्हि हलूं भला आहे शमन ॿियूं मिलाड़ी असांखे साहब मिलंदियूं आहिनि बिल्कुलु मिलंदियूं आहिनि हलूं त भला शमन मिलाड़ी साहब ॾे हलूं था त हिकिड़ो ख़ूबसूरत उन्हनि जो जनम ॾींहुं आहे त उन्हनि को गीत ॿुधूं था वाह 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 जी शमन मिलाड़ी साहब
ज़बरदस्त सदके मां वञा हिननि जी एक्ट पर बि हीअं सदके मां सदके मां वञा ज़बरदस्त अदिति भाउ ये भला ये नए स्टाइल में एॾो ईअं करे छा सोचो पिया भला बस कुझु सोचिया पई पर चई नथी सघां चई नथी सघां माशाल्लाह अदा शमनी ने एज में भी अहिड़ी कभी ना आयो सही सही इहो स्टाइल रहियो अदा जो माशाल्लाह ॿिए जी दिलि जो आवाज़ आहे सही ॻाल्हि आहे मतलब तव्हां रुॻो आवाज़ ॾिनो तव्हां पहुचायो था माण्हुनि माण्हुनि तक माशाल्लाह अदा शमन खे आउं हमेशह ईअं चवंदी आहियां त अदा एवरग्रीन आर्टिस्ट आहिनि ऐं जेॾी महिल बि मूं ॾिठो आहे इहे ई मूं ॾिठो आहे अदा खे सेम सेम अच्छा हिननि जो राज़ भला लाइफ थी वञे ख़बर पए मां सही तरह ॿुधायां त मां कोशिशि कंदो आहियां मां पाण खे ख़ुशि रखण जी सही वॾो ख़ुशी खां वॾी खुराक न आहे बिल्कुलु सही हा अल्हम्दुलिल्लाह ऐं अदा शमन खे मूंखे दुआऊं आहिनि उहे बि पाण बि खे गीतनि जो शहज़ादो ईंदो आहे गीतनि जो शहनशाह हेठियां लिखियलु हूंदो आहे शमन अली मीराली साहब अवाम जो प्यार आहे बिल्कुलु ऐं ॾिसो न 35 साल वॾो हिकिड़ो अरसो आहे राज कयो था सो अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्त ताईं ॻायूं पिया इहे दुआउनि जो असर आहे बिल्कुलु सर वाह ज़बरदस्त दुआउनि जो असर जेको आहे तव्हांजे मुंहं मां जेको आहे ज़ाहिर थो थिए तव्हांजे फेस मां उहो जेके हिकिड़ी चमक हूंदी आहे हिकिड़ी सूह में जेको हिकिड़ो नूर हूंदो आहे उहे तव्हांजे उहो नियत खे बयान थो करे तव्हांजी नियत कहिड़ी साफ़ आहे ऐं वाकई सभु शइ अच्छा शमन साहब तव्हां ॾियां वेंदुमि त जॾहिं तव्हांजी स्टार्टिंग पंहिंजो करियर स्टार्ट कयो सिंगिंग की दुनिया में तव्हां पेर रखियो त तव्हां छा सोचियो यकीनन को न को हिकिड़ो मॉडल या को आइडियल यकीनन रखी रखंदो त आउं हिन लेवल ताईं फेमस वञा हिन रागी जहिड़ो थियां छा ख़्वाबु आहे कंहिंखे तव्हां ॾिसो हा जीअं स्टार्टिंग थी हुई त हुन टाइम में उहो दौर हो रेडियो जो त रेडियो में जेके आर्टिस्ट फनकार ॻाईंदा त असांजो ॻोठु हुयो ऐं शिकारपुर खां बि अञा थोरो ॿाहिरि आहे सो उते आहे दरगाह बुडल फ़क़ीर वॾी दरगाह आहे वॾो अलाह जो वली आहे पोइ उते जेको मेलो थींदो हुयो त उते फनकार सभई उते अची ॻाईंदा हुया त जेके नाले वारा हिकिड़ो को अहिड़ो को रेडियो फनकार आयो त सभु उनजे पोइ उनखे ॾिसण जे लाइ त हिकिड़ो दिलि में हिकिड़ो जज़्बो हुयो त यार मां बि कोशिशि कयां छो न अहिड़ो फनकार थियां मां बि सभु मुंहिंजे पुठियां छो त असां वञी हैरानगी सां ॾिसंदासीं यार रेडियो जो वॾो नालो हुयो न हुन टाइम रेडियो टीवी फनकार त बसि सो हाणे त वरी दौर ई चेंज आहे पर उहो सादगी वारो दौर हुयो त जंहिं रेडियो ते ॻायो त वॾी ॻाल्हि हूंदी सो पंहिंजे हिकिड़ो इहा हिकिड़ी ख्वाहिश रही त यार छो न मां बि इन्हनि वांगुरु मशहूरु थियां फेमस थियां अच्छा कोई अहिड़ी महफ़िल जंहिंमें तव्हांजी अखियूं भरिजी आयूं जंहिंमें तव्हांखे घणियूं फील थियो वाकई अॼु इहा मुंहिंजी मंज़िल आहे जेको आउं सोचां पियो मूंखे मिलियो को उहो मेमोरी को उहो मूमेंट को उहा यादि कुझु आहे तव्हां ऐं मां इहा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त कुदरती मुंहिंजे चहिरे में पोइ इहे माण्हू मूंखां सवाल काफ़ी कंदा आहिनि त यार तूं ॾुख जो कलाम बि जेको आहे तूं थोरो खिली ॻाईंदो आहे मां चयो यार मुंहिंजो मोह ख़ुदा अहिड़ो यार कलाम त जेको ॻाईंदो आहे उन में एॾो दर्द भरियल हूंदो आहे तूं सदाई उनखे बि तूं खिली करे थो ॻाए मां चयो यार बसि मुंहिंजो चलो इहा बि सुठी ॻाल्हि आहे इंसान जो हमेशह चहिरे ते कुझु त मुकरंदा ई वेंदा आहिनि अच्छा दीदी तव्हां सां रफ़ीक सां तव्हांखे रिक्वेस्ट हिकिड़ी कई त चवनि पिया कुझु असांखे ॿुधायो जी कहिड़ो कलाम ॿुधाईंदा कहिड़ो जी हाँ कुझु रफ़ीक साहब जी फरमाइश पूरी थी वञे नए साल में पहिरीं फरमाइश हा वरी मुंहिंजी सालगिरह आहे बिल्कुलु बिल्कुलु उहो केक बि अञा सरप्राइज़ आहे उहो बि केक कंदासीं त पोइ भला पे कुझु झुंगारे ॿुधाईंदा ऐं कुझु झुंगार थी वञे तव्हांजी आनंद भाई वेठो आहे जी आनंद भाई मेहरान बैंड जेको आहे असांजो साथ ॾींदो जी
जब तक न देखूं तुझे सूरज न निकले, जब तक न देखूं तुझे। जब तक न देखूं तुझे सूरज न निकले, जुल्फों के साए साए महताब उभरे। तू ही मेरा होश साकी, तू ही बेखुदी है। तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है। वाह वाह। तो भला अच्छा भला क्षमा में साहब अगर तव्हांखे तव्हांजो गलो थोरो इजाज़त ॾे त थोरो ही हसी ज़िंदगी थोरो थी वञे। ही हसी ज़िंदगी, ही हसी ज़िंदगी। आनंद भाई कमाल जो सॉन्ग आहे। थोड़ो साथ न ॾींदो, घणो साथ। हा हले चवनि था न गलो मुंहिंजो थोरो सा। हाज़िर बाबा तव्हांजी ड्यूटी ॾियणी आहे। थैंक यू थैंक यू। थैंक यू सर। ये हसी जिंदगी गुजरी गई, ख्वाब हो या हवा का खबर न पे। ये हसी जिंदगी गुजरी गई, ख्वाब हो या हवा का खबर न पे। वो भी चाहू दे थोरो बेसांग दे, वो फिरे किए वही का खबर न पे। ये हसी जिंदगी वाह वाह जबरदस्त सर जबरदस्त। थैंक यू वेरी 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 मच। थैंक्स अ लॉट। इन गाने खे जेको बि ॿुधंदो उहो पंहिंजे माज़ी में खोइजी वेंदो। हकीकत बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। शमन मिराली साहब जा जेके बि कलाम आहिनि उन्हनि मां ई हिकिड़ो वॾो कलाम आहे। माशाल्लाह तमामु सुठो ज़बरदस्त यादगार। वाह 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 वाह। शेज़र भी लगे तो पंहिंजे माज़ी में हलियो वियो। हां शेज़र छा शेज़र पिया घुमा। सोचो हेॾो लफ़्ज़ ई अहिड़ा आहिनि, हिन जी शाइरी अहिड़ी आहे। किथे घुमायो? हिन जी शाइरी अहिड़ी आहे त ही हसी ज़िंदगी किथे घुमायो? अञा हिन जी ज़िंदगी त आहे असां दुआ था कयूं त तव्हांजी हसी ज़िंदगी अञा वधीक हले। माशाल्लाह इहो सॉन्ग साईं जो हर दिल जी आवाज़ आहे। बिल्कुल। ही हसी ज़िंदगी मतलब हर इंसान जेको बि आहे उहो ई गानो ॿुधे थो त मैम जी फरमाया तो वाकई में पंहिंजे माज़ी में हली थो वञे। बिल्कुल। त ॾाढी बहितरीन शइ आहे साईं जा माशाल्लाह सभु सॉन्ग सुठा भला आहिनि। माज़ असांजा माज़ी बि आहिनि कुझु, जेतिरा गुज़रे असांजा बि माज़ी आहिनि कुझु। नंढपण हूंदो असां नंढा हूंदा हुआसीं साईं जिन जा गाना ॿुधंदासीं जॾहिं, तॾहिं असांखे मतिलबु हिकिड़ी सोच बि न हुई त असां मतिलबु कॾहिं आर्टिस्ट थींदासीं या प्लेटफॉर्म ते वेंदासीं, कॾहिं साईं सां मुलाक़ात बि थींदी, कॾहिं सोचो बि न, तसवुर बि न कयो। पर इहा असांजी महिरबानी जो असां प्लेटफॉर्म ते आयासीं। अॼु मेहरान टीवी जे ज़रिए साईं सां एतिरी सुठी असांजी सुबुह थी आहे, सुठो न्यू ईयर जो पहिरियों ॾींहुं असांजो, ऐं एॾी सुठी ख़ूबसूरत मॉर्निंग। असांजा ॿई लेजेंड त सिंध जी कोयल ऐं सिंध जो शहनशाह, इहा असांजे लाइ वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे जेको असां जूनियर अॼु उन्हनि जे प्लेटफॉर्म ते असां उन्हनि सां गॾु आहियूं। इहा असां लाइ वॾी ऑनर जी ॻाल्हि आहे। रफ़ीक साहब चयो न त हीउ नओं साल आहे ऐं पहिरियों ॾींहुं एॾे वॾे लेजेंडनि सां मतिलबु एॾी ख़ुशी
अञा हिन खां वधीक ब्रेक वठूं दिलि नथी ख़ुशी चवे। जो इज़हार न बिल्कुलु पोइ माना केक बि रहियो पियो आहे नए साल जो ख़ासि तौर ते वरी रक्षाबंधन साहिब जी सालगिरह जो बि केक रहियो बिल्कुलु, पियो बिकॉज़ बिल्कुलु। असीं त वक़्तु छो जल्दी सां ब्रेक वठी मोटी था अचूं ठीकु आहे। नाज़रीन हींअर हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते हिनी प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी रास बि टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर जेका नए साल जो लख वाधायूं हुजनि एतिरो पुरजोश तरीक़े सां हर कोई सॼी राति सेलिब्रेशन थियूं मूंखे इलाही सुठो लॻो ऐं हर कोई पुरअमन तरीक़े सां सभिनि चयो बिल्कुलु। ऐं सुबुह जो जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर नए साल जो मुबारक जो उन जेको पुरजोश तरीक़े सां जेको मल्हायो पर जेको जंहिंजा कुझु कम रहियल हुया न कुझु पेंडिंग में हुया त यकीननि हाणे नयो सुबुह शुरू थियो त नई सुबुह जी, जॾहिं आगाज़ थियो असां बि पूरो वेठा कयूं। हा बिल्कुलु बिल्कुलु असां त पंहिंजी मेज़बानी ख़ासि तौर ते प्रोग्राम सुबुह में हलण जो पहिरियों ॾींहुं ऐं पहिरें साल जो ॾिठे ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान चाहे यकीननि टपाल मेज़बान जेके आहे जॾहिं खां पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं जेको आहे टपाल मेज़बान जो चाहे सादा जे टपाल मेज़बान गॾु आहे त शमन मीनानी साहिब जो जनम ॾींहुं बि आहे त पोइ त हलूं था उन ॾे पोइ भला हिकिड़ो ख़ूबसूरत गीत शमन मीनानी साहिब खां ॿुधूं था जी जी हिकिड़ो नयो एल्बम जेको हिननि जो आहे नयो खणी आया आहिनि लेकिन उन एल्बम खां ॿुधूं था जी शमन जी बिल्कुलु ॿुधायूं था ही नए एल्बम जो गीत आहे हिकु तमामु सुठी शाइरी आहे हिन में ज़िकिर आहे त पूरी सिंध घुमिजे वाह पर कीअं घुमिजे हिन गीत जे ज़रिए उन शाइरी ॿुधो से वाह
वाह वाह वाह वाह असां सिंध घुमी आयासीं पूरी 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 सिंध घुमी आयासीं जबरदस्त सॼण तव्हां किथे घुमी भला रफ़ीक सां गॾु ऐं ते कलाम सां गॾु एॾो सारो असांजो कलाकार ज़हन किथे हुयो? ख़ूबसूरत ज़हन हिते ई हिन ई स्टूडियो में ऐं अच्छा, 21 जो अॼु मुंहिंजो पहिरियों ज़हन चयो सॼण सां सिंध घुमियसि विया वाह जबरदस्त 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 अच्छा रमशा तव्हां छा चओ था कीअं था लॻनि इहे रंगी ते वेही करे कीअं थो लॻे त साल जो पहिरियों ॾींहुं ऐं अहिड़ो बूस्टअप जेके नए साल जी ख़ुशियूं एॾे वॾनि वॾनि जेके आहिनि तिन सां कीअं थो लॻे ऐं इलाही ख़ुशी जो मौक़ो आहे नयो साल बि आहे ऐं सर ऐं मैम सां मुलाक़ात बि थी आहे इहो सही। नए साल जो फर्स्ट गिफ्ट मिलियो आहे मूंखे वाह 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 थैंक यू सो जबरदस्त बस तव्हांखे हिकिड़ी दुआ बि मिली पई दीपा साईं साहिबा खां त पोइ ॾिसो अच्छा अच्छा हिकु दफ़ो ॿीहर भला चऊंसि भला बेस्ट विशेस तव्हांजो अधिक हुजे मां त चाहींदमि छो त रिमशा जीअं अचण सां चयो मां एक्साइटेड हुयसि त सर ऐं मैम अचनि पिया त मूंखे सुठो लॻो ऐं मुंहिंजे दिलि चयो त मां दुआ ॾियां हिनखे पाण सभई दुआ ॾियो हुनखे बेस्ट ऑफ लक थैंक यू सो मच अच्छा हेॾो वॾो बेस्ट ऑफ दुआ त वॾी ॾिनी अथव अच्छा अच्छा तव्हांखे इहो भला कीअं सुठो लॻो जीअं तव्हां चओ त मूंखे रमशा जो इहो चवण त तव्हां ते यकीनन स्टार सां मोहबत अहिड़ी कंदा आहिनि पंहिंजे जेके आहिनि अॼु उते तव्हांखे माना यकीनन रमशा जो इहो चवण तव्हांखे इलाही माना सुठो लॻो ऐं मां काफ़ी जॻहुनि ते वेंदी आहियां त अहिड़ा कई मूंसां वाक़ियात थींदा आहिनि जीअं अॼु रिमशा चयो त मां एक्साइटेड हुयसि त हिकिड़ी सिंगर आहे अॼुकल्ह तमामु घणी सुठी हले पई उहो बि हिकिड़े प्रोग्राम में वियसि होस्ट हुई त उहो बि ईअं मूंखे ॾिसी करे अदी मां ॾाढी एक्साइटेड आहियां मां तव्हांजे अॻियां छा ॻाल्हायां मूं चयो बाबा आऊं जिन न आहियां भूत न आहियां ऐं पोइ ईज़ी थी वई ऐं सुठी तरह हुन जेको आहे ॻाल्हायो होस्टिंग कई त मूंखे सुठो लॻो रिमशा सही सही अच्छा शमन मिराई साहिब कावड़ ईंदी आहे भला ऑनेस्टली ॿुधाइजो उहे तव्हां अखो चओ था सच ॻाल्हाईंदमि कॾहिं कॾहिं कावड़ ईंदी आहे कॾहिं कॾहिं जीअं त तव्हां चवनि था त चेहरे ते उहो ई मुटकू हूंदी आहे हर वक़्तु पर कावड़ बि माना खिल में हूंदी आहे उहो बि माना सही अच्छा पोइ भला उहे मिज़ाज आहिनि तबियतनि जी तव्हांजे यकीनन इर्द गिर्द ख़ासि हुते हवाले सां त केतिरो भला सेटिस्फाई हूंदा यकीनन ईज़ी फील कंदा आहिनि तव्हां सां दोस्तनि में तमामु मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे मां पाण खे इहो महसूसु न कराईंदो आहियां त को मां फनकार आहियां या स्टार आहियां ऐं मां बिल्कुलु सादगी वारो माण्हू आहियां मां सही बिल्कुलु मां इहा ई करम नवाज़ी अलाह जी तमामु घणी आहे मूं ते मूं में बर्दाश्त आहे सब्र आहे ऐं मुंहिंजे लाइ जेके असांजी शोबिज़ में बि त काफ़ी सारा अहिड़ा आर्टिस्ट आहिनि कोशिशि इहा कंदा आहिनि त असां हिनखे अहिड़ो कुझु ॻाल्हायूं जीअं असांखे जवाबु फीडबैक करे मां घणो इन शइ खां परे आहियां मुंहिंजी फ़ुकरा जी ताबियत आहे मां चइबो आहे मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे दुआ ई ॾेई थो सघां बिल्कुलु ऐं सुठो मशवरो ॾींदो आहियां छो त असांजी हिन फील्ड में कुझु अहिड़ा आर्टिस्ट थी विया आहिनि हू पंहिंजी असलियत जेका आहे उनखे भुलाए अजीब हुननि जो ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾिसो हिकिड़ो सीनियर आहे न भले जूनियर खे केॾी बि शोहरत मिले सीनियर जो हिकिड़ो सीनियर मुक़ाम सभिनि सां मुंहिंजो प्यार मोहबत वारो हिकिड़ो लहजो हूंदो आहे ऐं कोशिशि कंदो आहियां त कंहिंखे सुठो मशवरो ॾियां काफ़ी सारो मूं कमु कयो आहे अंदाज़ो लॻाए त 35 साल वॾो कमु आहे वॾी महिनत आहे वॾो पुरियां ॾिठा काफ़ी सारा छो त असांजी फील्ड में इहे जल्दी तक कंहिंखे ईअं शोहरत न मिलंदी बिल्कुलु सर बिल्कुलु ऐं इहे घणी मंज़िल माणे हिन जेको मैदान ते सो ज़िंदगी में
तकलीफ़ूं ॾुख वरी अल्लाह सही, साईं बिल्कुलु करम ज़िन- नवाज़ी बि कई आहे हक़ीक़त आहे सर अहिड़ी जो बयानु बर्दाश्त ई माशाल्लाह नथी माशाल्लाह थिए। बरदाश्त, लेकिन जेतिरो ई महिनत स्ट्रगल कंदो आहे ॾुख सां गॾु सुख बि ईंदा आहिनि। पर नयनि सिंगर्स खे कहिड़ो मशवरो ॾियणु चाहींदो, जीअं तव्हां चवंदा आहियो सुठी एडवाइस यकीन न ॾींदो आहियां, त तव्हां कहिड़ी जेके मशवरो ॾियणु चाहींदा तव्हां मां जेके नवां असांजा सिंगर? नवां जेके हिन फील्ड में अचणु चाहिनि था जी जी त उन्हनि खे इहो चवंदुसि त पहिरियों त कुझु न ॾिसो न हिकिड़ा फनकार त कंहिंखे ख़बर ई कोन्हे त असां कहिड़े स्केल था ॻायूं था बिल्कुलु ऐं कहिड़े राग में ॻायूं था। सही ऐं पहिरियों त इहा ॼाण सुञाण तमामु ज़रूरी आहे। सो जेके असांजा नौजवान कोशिशि करनि था अचण जी, ऐं इहा ई जीअं मां पहिरियां ॻाल्हि कई त जेतिरे ताईं इख़लाक़ अदब सुठो आहे न त सही। उहा मंज़िल कॾहिं बि नथी मिली सघे, उहा जेकी इंसान जी हिकिड़ी कोशिशि आहे, पर उन में निवड़त ज़रूरी आहे। निवड़त ज़रूरु आहे, बिल्कुलु बिल्कुलु। हक़ीक़त त पोइ इन निवड़त सां ईअं आसीं त हलूं था भला दीवा से साहिब असांखे हींअर छा थी ॿुधाइनि, कहिड़ो पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ में कहिड़ो ख़ूबसूरत गीत बिल्कुलु। ॻायो। तमामु सुठो सॉन्ग आहे ऐं उमेद आहे त पसंदि ईंदो तव्हां बिल्कुलु बिल्कुलु, यकीनन तव्हांजी आवाज़ में हर गीत पसंदि ईंदो असांखे। तव्हांजो सॉन्ग असांखे पसंदि न अचे। बिल्कुलु जी।
इलाही सुठो आवाज़, इलाही सुठो अंदाज़, ऐं सॼे इन इवेंट में इन सॼे प्रोग्राम में जेको खुद खे इंजॉय कंदो ॾिठो आहे न हिन खां वधीक ॿियो कोई न पियो इंजॉय करे। मूंखे भउ पियो थिए जेको टूर आऊं बार बार ईअं थी विया पई। अच्छा ॾिसो हाणे रफ़ीक साहब जीअं शमन साहब जी बर्थडे बि आहे त आऊं चाहींदासीं त हिननि खे ॿीहर हिकु दफ़ा जेकी विशिस कजनि हिननि खे, पोइ उन खां पोइ जेको आहे असां हिन जो केक बि बर्थडे जो कढंदासीं त जी कीअं विश करणु चाहींदो ॿीहर? सच पुछो त इंतहाई ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, साल जो पहिरियों ॾींहुं, ऐं जहिड़ो ख़ूबसूरत नमूने सां अॼु मेहरान टीवी मल्हाए रही आहे ऐं इंतहाई ख़ुशी थी रही आहे। साल जो पहिरियों ॾींहुं ऐं शमन साईं जी बर्थडे, सो त असां त फुली मतिलबु चाहियूं था त थोरी देरि खां पोइ केक कटण ऐं हिन मौक़े ते दुआ आहे न ई मेहरान टेलीविजन जे तरफ़ां जेको इहो सॼी सेटिंग आहे जॾहिं बाक़ी ईअं न आहे। दुआ आहे त अल्लाह साईं अल्लाह साईं मोहम्मद ऐं आल मोहम्मद जे सदके में शमन मीराली साईं जेको असांजो सिंध जो असेट आहे, हे हिन करोड़े माण्हुनि जो असासो आहे। हिन न सिर्फ़ सिंधीअ में कलाम चया आहिनि पर उर्दूअ में, सराइकीअ में, पंजाबी में, न सिर्फ़ सिंध जो पर पाकिस्तान जो असासो आहे न। ऐं असांखे इंतहाई ख़ुशी थी रही आहे। सच पुछो त असीं दिलि सां दुआ ॾियूं था त अलासी मोहम्मद या आल मोहम्मद जे सदके शमन साईं खे सलामत रखे, तंदुरुस्त रखे, पंहिंजे बचनि सां ऐं पंहिंजे हिन क़ौम सां शाद ऐं आबाद। आमान आमान, ज़बरदस्त ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां जेको मुंहिंजी भाभी सां, पंहिंजी घरवारी सां बिल्कुलु ज़बरदस्त, बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सभु तमामु सभिनि जूं दुआऊं। चलो रमशा, तव्हांखे जेको फर्स्ट टाइम जॾहिं तव्हां एक्साइटेड बि हो त शमन साहब खे बर्थडे विश कंदा, अॼु हुनजी बर्थडे आहे, कीअं विश कंदो? हैप्पी बर्थडे चवंदो, कीअं चवंदो? ग्रीटिंग कीअं ॾियणु चाहींदो? लख लख मुबारकूं, महिरबानी महिरबानी। ऐं मौला सलामत रखे सर खे। वाह, आमीन आमीन। जी शहज़ो, जी शहज़ो, जी शहज़ो, कीअं विश करणु चाहींदा? सभिनीनि साॻियो साॻिए तरीक़े सां विश कयो ऐं थोरो अच्छा थोरो अलॻि करे छॾियो माइक पाण निकिरी। पहिरियां त सर खे सर जो पंहिंजो गानो ई कुझु ॿोलनि में डेडिकेट कंदो। वाह वाह वाह, ज़बरदस्त। तॾहिं हेॾो माइक पाण लॻणी आहे। जिते दिल जी दौलत जाम हुजे, वाह, जिते इश्क करण सरेआम हुजे, हलिया त हलऊं अहिड़े देस ते, हलिया त हलऊं अहिड़े देस ते, हलिया त हलऊं अहिड़े देस ते, हलिया त हलऊं अहिड़े देस ते। लख लख मुबारक हो तव्हांजे जनम ॾींहं जूं। मौला पाक तव्हांखे आबाद रखे, ईअं ई तव्हांजे चेहरे ते हमेशह मुस्कुराहटूं मौजूदु हुजनि। आमीन आमीन। जी दीपा सर साहिबा, ॿीहर जेको आहे मां त खोड़ सारियूं दुआऊं ॾेई बि चुकी आहियां ऐं ॾींदसि बि सही। अल्लाह पाक अदा शमन मीराली खे ईअं एवरग्रीन रखे जीअं ही सदाई जीअं आऊं ॾिसंदी आई आहियां। एवरग्रीन जो जेको आनंद भाई सां गॾु थोरो जुंगारे करे बिल्कुलु मां उहे उन मसले में अचां पई न, तव्हां थोरो तकड़ न कंदा। ब्रेक वठंदमि न, ब्रेक पोइ के कटंदसि। बिल्कुलु मां अदा शमन जो सॉन्ग आहे उन्हनि खे डेडिकेट बि करियां थी ऐं उनजी जल्दी आऊं ब्रेक वठां जेसि ताईं तव्हां चांहि टपाल में पंहिंजी सिप वठी करे पंहिंजो किलो वरी जेको कंदा ठीकु कंदा जीअं त नाज़िन हलूं त शॉर्ट में ब्रेक सां तावन कयो टपाल मेज़बान चांहि ऐं वापसि मोटी ईंदासीं त शमन मीराली साहिब जो जनम ॾींहं जो केक असां जेको आहे कटींदासीं। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे नए साल जी सभु वाधायूं हुजनि ऐं जीअं त शमन मीराली साहिब जो जनम ॾींहुं आहे त ॾिसो था सॼे जनम ॾींहं जो उन्हनि खे ॿीहर असांखे जेको असां बि त उन्हनि खे सेलिब्रेट कयूं बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। पर हैप्पी बर्थडे त असां चऊं न जेको आहे जनम ॾींहं जो तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। अलाह ख़्याल सां आबाद हुजो, ख़ुशि हुजो ऐं ईअं ई जेके सॼे सिंध ते छाईंदा रहो ऐं असांखे ख़ूबसूरत गीत जेके ईअं असांखे ॿुधाईंदा रहो। जी तव्हां चओ पिया। मुंहिंजे तरफ़ां बि अव्हांखे खोड़ सारे जनम ॾींहं जूं वाधायूं, उस्ताद जो दुआउनि सां गॾोगॾु
ऐं अल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी दराज़ करे, अल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी में ढेरो ढेर ख़ुशियूं खणी अचे, हीउ नओं साल तव्हांजे लाइ अञा वधीक कामयाबियुनि वारो निकिरे। अच्छा अच्छा शबीर मियां साहब बर्थडे ते तव्हां खोड़ सेलिब्रेट कयूं यकीनन किथे न किथे खोड़ फंक्शंस में, अॼु सुबुह मेहरान में जेको आहे मेहरान साल विझनि त कीअं पियो लॻे सेलिब्रेशन? तमामु ख़ुशी थी रही आहे, सही तव्हांखे ॿुधायां त, छो त ही जेको चैनल जेको हिनजो जंहिंजो नालो जेको आहे न मेहरान ॾाढो मूंखे इहो नालो ॾाढो पसंदि आहे ऐं हीअ चैनल बि पसंदि आहे। बिल्कुलु जीअं हाणे अदी दीवा सर बि ब्रेक वञण में विश करण पियो पंहिंजे सुरीले आवाज़ सां गॾु जेका शमन मिराई साहब खे। जी जी अदी, ही सॉन्ग मूंखे अदा जो ॾाढो वणंदो आहे ऐं लाइन मूंखे हिकिड़ी यादि आहे, त मां डेडिकेट हिकिड़ी लाइन शमन खे। छा कजे हूं अगर बेवफाई करे, दिल वठी दोस्तीअ में दगाई करे, दिल वठी दोस्तीअ में दगाई करे, छा कजे अगर बेवफाई करे, छा कजे अगर बेवफाई करे, दिल वठी दोस्तीअ में दगाई करे, दिल वठी दोस्तीअ में दगाई करे, छा कजे छा कजे। ॿियो हिकिड़ो सॉन्ग हो जेको अदा शमन ऐं मूं गॾु चयो हुयो, एल्बम अलॻि अलॻि हुया। तुंहिंजा अखियुनि ते सलाम ओ सलाम पिरी, तुंहिंजा अखियुनि ते सलाम ओ सलाम पिरी, पाण अची हाथ ॾाढो सुठो हो, मूंसां मिली हाथ ॾाढो सुठो हो, तुंहिंजा अखियुनि ते सलाम ओ सलाम पिरी, तुंहिंजा अखियुनि ते सलाम ओ सलाम पिरी, पाण अची हाथ ॾाढो सुठो हो, मूंसां मिली हाथ ॾाढो सुठो हो। बेस्ट विशेस फॉर वाह 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 वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। पोइ हाणे वरी बोला सेलिब्रेशन से माना शमन मिराई साहब खे हणूं था त उन्हनि जो गीत ॿुधूं था, उन्हनि जे गीत ॿुधण खां पोइ जेको शमन मिराई साहब जी जनमदिन जो केक पियो पोइ कट कंदासीं खाईंदासीं। जी जी खाईंदासीं बि। अच्छा इहो सिर्फ़ु कट करण जी ॻाल्हि त अहिड़ी न करे, पर खाइण जी बि ॻाल्हि करे। बिल्कुलु 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 खाईंदा बि से। जी शमन।
ज़बरदस्त ज़बरदस्त song ज़बरदस्त में नाज़रीन यकीनन तव्हां जेको नयो साल ही ॿ ख़ुशियूं यकीनन तव्हां इंजॉय कयो त पहिरें साल जो पहिरियों आगाज़ पहिरियों ॾींहुं पोइ असां उन सेलिब्रेशन लाइ असां वञूं था लेकिन आऊं इहो पूरो हिकु शमन मिराली साहब बि केक कटींदा उन खां पोइ सभु असांजे जेके मेहमान सेलिब्रेशन जेके टीम वर्क जेके असांजे हिंदी प्रोग्राम में जेको भरपूर तरीक़े सां कामयाबु करण जेको था सभु असां उन टीम सां गॾु शामिल हूंदासीं लेकिन आउं बि इहो मैसेज ॾियणु चाहींदमि सॼे खे हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो नंढी नंढी ख़ुशियूं जेका हिक ॿिए सां वंटियो वरियो इनशाला जेको आहे तव्हांजी सॼी ज़िंदगी आसान थी वेंदी तव्हां कुझु चवणु चाहींदासीं बिल्कुलु मां बि चवणु चाहींदुमि हिकु भेरो ॿीहर सर शमन साहब खे मुबारकूं हुजनि खोड़ सारियूं बर्थडे जूं ऐं इहो ई चवंदासीं त नए साल जो जेको ही आगाज़ थियो आहे पहिरियों ॾींहुं आहे इन में कोशिशि कयो त जेके नाराज़ आहिनि उन्हनि खे परचायो उन्हनि सां मोहबत कयो उन्हनि खे चाह ॾियो नंढियूं नंढियूं ग़लतियूं दरगुज़र करे ज़िंदगी खे ख़ूबसूरत बणायो जी त तव्हां सभु मां वरी सूमर ते वरी थींदी मुलाक़ात पर जेको ख़ुशियुनि सां गॾु जश्न सां गॾु जेको जेके सॼी जेके कुल मोकिलाईंदासीं सॼे व्यूअर्स खे थैंक यू सो मच अॼु ॾींहुं साल जे पहिरें ॾींहुं ख़ुशी वारे ॾींहुं में तव्हां सभई शामिल थियो ख़ासि तौर ते शमन साहब जी बर्थडे जे तव्हां उन में गॾु सां शामिल थियो जी पर रफ़ीक साहब हाणे उथूं था त पोइ जेको केक कटंदासीं Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. जंगल में मंगल तेरे ही दम से जंगल में मंगल तेरे ही दम से सबने शोर मचाया है सालगिरह का दिन आया है ओ सालगिरह का दिन आया है जंगल में मंगल तेरे ही दम से सबने शोर मचाया है सालगिरह का दिन आया है हो सालगिरह का दिन आया है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे to you. अचिकी झरते केटी बंदर ते थर नंगर दे अचिकी झरते केटी बंदर ते थर नंगर दे तो खिजिए मचायूं मदींदस तुझे अदब में उथी बींदस उते नी कंदे मेहरबानी पोतवा थी विंदी जानी अचिकी झरते केटी बंदर ते थर नंगर दे अचिकी झरते केटी बंदर ते थर नंगर दे तो खिजिए मचायूं मदींदस तुझे अदब में उथी बींदस उते नी कंदे मेहरबानी पोतवा थी विंदी जानी अचिकी झरते केटी बंदर ते थर नंगर दे अचिकी झरते केटी बंदर ते थर नंगर दे मुंजा मोर पिरी शहजोर पिरी तो त जान भी कंदस घोर पिरी मुंजा मोर पिरी शहजोर पिरी तो त जान भी कंदस घोर पिरी मुझे अंगण ते आ सोहिणा तोले नेण बिछाया मां मुझे अंगण ते आ प्यारा तोले नेण बिछाया मां सोणियूं पतड़ियूं गुलाबन जूं सोणियूं पतड़ियूं गुलाबन जूं मथा तू
ते आ सुहिणा तोले नेड़ विछाया मां मुंहिंजे अंगण ते आ प्यारा तोले नेड़ विछाया मां सोन जे मुल्ह में तोरिया तोखे तोता ज़ेवर घोरिया सोन जे मुल्ह में तोरिया तोखे तोता ज़ेवर घोरिया ॿई बाहूं सिरांदी ॾेई ॿई बाहूं सिरांदी ॾेई तोखे निंदड़ी कराया मां मुंहिंजे अंगण ते आ सुहिणा तोले नेड़ विछाया मां मुंहिंजे अंगण ते आ प्यारा तोले नेड़ विछाया मां ओ असीं प्यारा माण्हू आहियूं सॼी सिंध खे ख़बर आ असीं प्यारा माण्हू आहियूं सॼी सिंध खे ख़बर आहे असीं प्यारा माण्हू आहियूं सॼी सिंध खे ख़बर आहे जंहिंसां लाहियूं तंहिंसां निभायूं सॼी सिंध